यो मान ॾिनो मूंखे हिन बार जी दावत जो, ख़ासि करे सीनियर लॉयर्स अदो आशिक, अदो शफ़ी मोहम्मद, हमेशा अवां जी बार जे लाइ असांजो अयूब भाई हमेशा मेहनत जाखुड़ीदर वकील आहिनि। ख़ासि कर असांजो नौजवान जनरल सेक्रेटरी साहब अल्लाह हयाती ॾेसि। अस्सलाम वालेकुम साईं। माशाअल्लाह असांखे फ़ख़ुर आहे अवां भाइरनि ते। अवी भाइर असांजा हिन ज़िले जो जॾहिं क़याम थियो, मुंहिंजो वालिद साहब, मां इन ॻाल्हि जो फ़ख़ुर बि आहे मूंखे त मुंहिंजो वालिद साहब हिन कंबर शहदादकोट ज़िले जो बानी रहियो। ऐं तव्हां सभई भाइर मोकिला उन ॾुखे वक़्त में कंबर शहदादकोट सां गॾु बीठा। तव्हां असांजो कानूनी पाव आहे, असांजे हक़नि जा अवी वारिस आहिनि। हिन कोर्ट में हक़ सच जी वेड़ करण वारा अवां वकील भाइर आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला अवां खां को ॾुखारो इहे थोरा थुका मामलात, इलेक्शनूं वेड़ थींदियूं आहिनि। वकील ॿ भाइर बि घर में चवंदा आहिनि त टकरंदा आहिनि पंहिंजो थांव, पर तव्हांजी सुठी ॻाल्हि इहा आहे त वकील इलेक्शन करण खां पोइ ॿिए ॾींहुं विसारे छॾींदा आहियो इहो ॻाल्हियूं, ऐं सभई गॾिजी पंहिंजी ॿार जी ख़िदमत कयो था, पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कयो था, पंहिंजे हिन ज़िले जे माण्हुनि जी ख़िदमत कयो। असां ॿाहिरि शबीर अहमद ख़ान जा पुट 24/7 तव्हांजे लाइ हाज़िर आहियूं। पोइ हिन तख़्त जे हिसाब सां मुंहिंजो कंबर त असांजो घरु आहे, पर मुंहिंजे वाराए जा दोस्त बि हिते वेठा आहिनि, नसीराबाद जा बि दोस्त वेठा आहिनि। बाबा असांजे सिर तव्हांजे लाइ 24 कलाक आहे। को बि ॾुखियो सुखियो वक़्तु हूंदो असां तव्हां ॿाहिरनि जी ख़िदमत कंदासीं, हिन ज़िले जी ख़िदमत कंदासीं। अदे शफ़ी मोहम्मद ॻाल्हि कई चेक्स जी, मूं अॻुण अदे सां डिस्कस कई। मूं चयो त अवल तव्हां ॻाल्हि न कई, इंशाअल्लाह ताला 7 तारीख़ 8 मुंहिंजी हाज़िरी आहे कोर्ट में। मां बि तव्हां ई कारे कोट वारनि जो मोहताज आहियां। 8 तारीख़ ख़ैर सां कोर्ट में हाज़िरी खां पोइ कराची हलंदासीं। मां बि 15 ॾींहं हिते आहियां ऐं इंशाअल्लाह जहा साहब वटि वेही तव्हांजो चेक तव्हांजे हथ में पहुचाईंदा। इन खां पोइ मेन इशू जॾहिं अदे शफ़ी मोहम्मद जी इलेक्शन थी, मुंहिंजे उन वक़्त खां वठी अदे शफ़ी मोहम्मद सां इहा ई ॻाल्हि त असांजे ज़िले जी सिंध बार जी सीट हुजणु खपे। चूंकि इहा सीट क्रिएट थींदी फेडरल गवर्नमेंट मां, सिंध गवर्नमेंट मां हुजे हा न, मां सुभाणे तव्हांजे लाइ वञी CM वटि वेही करायां। पर एक्चुअली आहे असांजे नेशनल असेंबली जे नुमाइंदा अदे आशिक घणो वेझो आहे असांजे MNA साहब खे। मां ई अदे खे ॿाहूं थो भला महिरबानी करे चवे असां ॻाल्हायूं ॿोलायूं कोन था ऐं ॿाहिरि हू बि, पर मां एज़ इन बुरहान तव्हांजो लोकल रिप्रेज़ेंटेटिव, मां डिप्टी स्पीकर नेशनल असेंबली साईं मीर शाह सां राब्तो कयां थो। मां अदी नफ़ीसा शाह सां राब्तो कयां थो, जीअं हुननि क्रिएट कराई आहे। मां ख़ुर्शीद जुनेजा साहब सां बि राब्तो कयां थो। प्लस मुंहिंजी अदी फरियाल साहिबा सां मुलाक़ात आहे, मां उन्हनि वटि बि इहो वञी अर्ज़ु रखां थो त इहो असांजो हक़ आहे। बाक़ी पंहिंजे MNA साहब लाइ अर्ज़ु अदे आशिक थी त ॿार में वठी बि अचे ऐं इहो ऐलान कराए त बाबा मां वञी न त धरनो वञी वेही रहंदो नेशनल असेंबली ॿाहिरि, मूंखे सीट वठी ॾियो कंबर। इहो कंबर लाइ धरनो वाइदो आहे, मां टिकट वठी सीट जी वञी गॾु धरनो हणूं। तव्हांजी वॾी महिरबानी। हिन ॿार खे कंहिं बि हंध ते का बि शइ जी ज़रूरत हूंदी, असां उहा माली मदद हुजे, उहा इंसानी